यानी मुसलमाननि जी कैफ़ियत ईअं हुई त कुझु साहबी ॿुधी करे जिथे बीठा उते बीठा रहिया। त जंहिं ॾींहुं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ॿुधियो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात कयो त उन्हनि तलवार कढी बीह रहिया। चवणु लॻा त जेको बि चवंदो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया आहिनि, मां हुनजी गर्दन कटे छॾींदुसि। त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जेका वही नाज़िल थींदी, अल्लाह सां असांजो तालुक़ अॼु ख़तमु थी चुको आहे। अॻियो सवाल आहे शेख जमशेद तव्हां खां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात ते साहबा क़राम रज़ी अल्लाह ताला अन्हुम जी कैफ़ियत छा हुई? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जेका आहे उहा हिन दुनिया में हिकिड़ो अज़ीम वाक़ियो ऐं अज़ीम इनाम हुयो ऐं ख़ुशी जी ॻाल्हि हुई, रहमत जी ॻाल्हि हुई। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया त रहमत ई रहमत हुई ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि हुई। त ईअं ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका वफ़ात आहे उहो हिकिड़ो अज़ीम नुक़सान ऐं अज़ीम ग़म जो वाक़ियो हुयो। हती कि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, सुनन इब्न माजा जी हदीस आहे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु लॻा त तव्हां में कंहिंखे बि को ग़म अचे, को मुसीबत अचे, का बि वॾे में वॾो मामिलो, वॾे में वॾो ग़म अचे त तव्हां मुंहिंजो ग़म यादि कजो। जेका मुंहिंजी मौत ईंदी उन ग़म खे यादि कजो। इहा सभिनी खां वॾो ग़म आहे, सभिनी खां वॾी मुसीबत आहे जेका मोमिननि ते आई आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका वफ़ात आहे उहा मोमिननि जे लाइ सभिनी खां वॾो नुक़सानु आहे। अगरि अॼु बि इंसानु हिन तसवुर खे थोरो ज़हन में खणी अचे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन दुनिया खां वफ़ात पाए वञणु इहो केॾो वॾो ग़म आहे असांजे लाइ। जिनजी जेतिरी मुहबत हूंदी उहो हिन ग़म खे, हिन मुसीबत खे एतिरो जेको आहे महसूसु कंदो। हाणे तव्हां हलिया वञो साहबा क़रामनि जी ज़िंदगी जे लाइ, उन्हनि जी ज़िंदगीअ में त अल्लाह तबारक व ताला हिन वॾे ग़म जे लाइ अहिड़ियूं हस्तियुनि खे मुक़ररु फ़रमायो जेके हिन ग़म खे बर्दाश्त बि करे सघिया ऐं हिन ग़म जी कैफ़ियत खे संभाले बि सघिया। साहबा क़राम सभिनी खां वधीक प्यारे पैगम्बर जा महबूब हुया, मुहिब हुया, सभिनी खां वधीक प्यारे पैगम्बर सां मुहबत कंदा हुया। साहबा क़राम जी त ज़िंदगी ॼण उजाड़ थी वई, उन्हनि ज़िंदगी में ऊंधा अची वई। सैयदना अनस बिन मालिक जी रिवायत आहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ त जॾहिं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना हिजरत करे आया, उहो ॾींहुं ज़िंदगी में सभिनी खां वधीक रोशन तरीन ऐं मुनव्वर तरीन ॾींहुं हुयो। ऐं उन हदीस में अनस बिन मालिक फरमाइनि था त जंहिं ॾींहुं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात कई उहो असांजी ज़िंदगी में सभिनी खां वधीक तारीख़ ऐं ऊंधा वारो ॾींहुं हुयो। साहबा क़राम जी कैफ़ियत तव्हां पुछो था त उन्हनि जी कैफ़ियत बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुई, उन्हनि खां बर्दाश्त कोन पियो थिए। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जॾहिं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयाती जो आख़िरी ॾींहुं हुयो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबियत कुझु बहितर थी, हशाश बशाश थिया। त सैयदना अबू बकर सिद्दीक़ आया, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवणु लॻा त अॼु असां ॾिसूं था त अल्लाह तबारक व ताला तव्हांखे तंदुरुस्ती ॾिनी आहे। मां काफ़ी ॾींहंनि खां घर न वियो आहियां अव्हां जी ख़िदमत जे करे, अॼु मूंखे इजाज़त ॾियो त मां घर थी अचां। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इजाज़त ॾिनी, छो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी बहितर हुया, साहबा क़राम ख़ुशि हुया। सैयदना अबू बकर सिद्दीक़ मदीने खां ॿाहिरि विया पंहिंजे घर, त कुझु देरि खां पोइ हिकिड़ो साहबी रोईंदो आयो ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ ॿाहिरि निकिता त हू सम्झी विया त हीअ जंहिं तरीक़े सां रोई रहियो आहे, जंहिं तरीक़े सां हिनखे ग़म आहे, हू सम्झी विया त सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां लाॾाणो करे विया आहिनि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ अची पाण पुछियो, छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया आहिनि? इहो ॿुधी करे उहो साहबी वधीक रोइण लॻा। उन्हनि में एतिरी जुरत ई न हुई त कुझु ॻाल्हाए सघनि, सिर्फ़ु एतिरो ॻाल्हायो त हलो मुस्लमाननि खे संभालियो। यानी मुसलमाननि जी कैफ़ियत ईअं हुई त कुझु साहबी ॿुधी करे जिथे बीठा उते बीठा रहिया। सैयदना उमर बिन ख़त्ताब जी कैफ़ियत पाण ॿुधाइनि था त जंहिं ॾींहुं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ॿुधियो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात कयो त उन्हनि तलवार कढी बीह रहिया। चवणु लॻा त जेको बि चवंदो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया आहिनि, मां हुनजी गर्दन कटे छॾींदुसि। इहा ख़बर मुनाफ़िक़ीन ॾाई आहे। अल्लाह जा रसूल मूसा अलैहिस्सलाम वांगुरु अल्लाह ताला सां मुलाक़ात करणु विया आहिनि, मोटी ईंदा ऐं जॾहिं मोटी ईंदा असां हिन सभिनी मुनाफ़िक़नि खे क़तलु कंदासीं जेके चवनि था त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया आहिनि। साहबा क़राम पंहिंजा होश हवाश जेका ग़ाइबु करे बीठा हुया, उन्हनि खे को होश कोन हो त हिन ग़म खे कीअं बर्दाश्त कयूं।
सैयदना अबू बकर सिद्दीक़ पोइ आया, ॾिठो मुस्लमान जी हालत इहा, पोइ विया सैयदा आयशा जे हुजरे में, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े उन हुजरे में पासे में उन्हनि जो मुबारक जसद पियो हो, ऐं वञी उन्हनि जी चादर मथे मां लाथो ऐं उन्हनि जे पेशानीअ ते चुमी ॾिनई ऐं चवणु लॻा तव्हां ते मुंहिंजा माउ बाप, मुंहिंजा माउ पीउ क़ुर्बान थी वञनि। इहो ॾिसी करे पोइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿई कलायूं, ॿई ॿाहूं वठी करे सीने ते रखी रोइण लॻा, ऐं रोअण खां पोइ उथिया ऐं पोइ निकिरी विया ॿाहिरि ऐं वञी मस्जिद में चवणु लॻा त सभु माण्हू पंहिंजी पंहिंजी जॻहियुनि ते वेही रहनि, पर केर बि पंहिंजी जॻह ते वेहण लाइ तयारु कोन हो। बहरहाल साहबा किराम वेठा। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अञा बि होश में कोन आया, अञा बि चवनि पिया जेको बि चवंदो त मुहम्मद रसूलुल्लाह वफ़ात करे विया आहिनि, मां हुनखे मारे छॾींदुसि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ विया, मिंबर ते बीठा, अल्लाह ताला जी हमद, अल्लाह ताला जी सना ऐं प्यारे पैगम्बर ते दुरूद सलाम पढ़ियईं। पोइ चवणु लॻा, उहा आयत पढ़ियईं, वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द ख़लत मिन क़ब्लि रुसुल अफ़इन माता औ क़ुतिल इंक़लबतुम अला अक़ाबिकुम। इहा आयत पढ़ण जी देरि हुई, सैयदना उमर बिन ख़त्ताब जा होश वापसि आया ऐं उते ई पंहिंजे गोॾनि ते किरी ज़मीन ते वेही रहिया, त सम्झणु लॻा त इहा आयत ॼण अॼु नाज़िल थी आहे। हालांकि इहा आयत ग़ज़वा उहद में नाज़िल थी ऐं सभिनी सहाबा किराम खे ख़बर हुई त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ रसूल जे कुझु कोन्हनि, इहे जीअं पोयां रसूल गुज़री विया इहे बि गुज़री वेंदा, छा इहे अगरि गुज़ारे वञनि या क़तल थी वञनि, छा तव्हां पंहिंजे दीन खां फिरी वेंदा? इहो चई करे पोइ सैयदना अबू बकर सिद्दीक़ ख़ुतबो ॾिनो त जेको इंसानु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत कंदो उहो ॼाणी वठे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुज़ारे विया आहिनि, ऐं जेको अल्लाह तबारक व ताला जी इबादत कंदो हो उहो ॼाणी वठे त अल्लाह ताला हई आहे, क़य्यूम आहे, ज़िंदा आहे ऐं हमेशह ज़िंदा रहंदो। त सभिनी साहबनि खे इहो सदमो बर्दाश्त करण में आसानी थी। सहाबा किराम रोइण लॻा। सैयदा फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाइनि थियूं, उन्हनि जे बारे में चए थो त इहे शेर उन्हनि चया, अॼु मुंहिंजो वालिद हिन दुनिया मां लाॾाणा करे विया आहिनि, असां हिन जी ख़बर जिब्रील अमीन खे था ॾियूं त असां मुंहिंजे पीउ अॼु पंहिंजे रब जी दावत खे लबैक चई छॾियो आहे। त अल्लाह ताला जो हुकुम आयो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, तव्हां दुनिया या आख़िरत मां इख़्तियार कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ौरन आख़िरत खे इख़्तियार करे क़बूल करे वरितो। उहा ॻाल्हि सैयदा फ़ातिमा चई त मुंहिंजे पीउ अॼु पंहिंजे रब जी दावत ते लबैक चई छॾियो आहे ऐं हिन दुनिया मां हली विया आहिनि, असां जिब्रील खे हिन ग़म जी ख़बर ॾियूं था। इहा मुख़्तसर कैफ़ियत साहबा किराम जी बयानु थींदी आहे त उहे चवनि था त असांजी ज़िंदगी में इन खां वधीक वॾो ग़म कोई कोन हुयो। सैयदना उमर ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला, अबू बकर सिद्दीक़ पोइ जॾहिं बि मिलंदा हुया रोईंदा हुया त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जेका वही नाज़िल थींदी, अल्लाह सां असांजो ताल्लुक़ अॼु ख़तमु थी चुको आहे। इहा कैफ़ियत साहबा किराम जी आहे। पोइ हिन कैफ़ियतनि में हाणे ॿुधायो त केरु इंसानु ख़ुशी मनाए थो सघे। मां हिकिड़ो सुवालु सभिनी खां हर अक़लमंद खां पुछंदुसि त अगरि मुंहिंजो पीउ जंहिं तारीख़ ते, मुंहिंजो वालिद जंहिं तारीख़ ते ॼमियो हुजे, वरी इत्तिफ़ाक़न या अल्लाह जे हुकुम सां उन तारीख़ ते हुनजो विसाल थिए या इंतिक़ाल थी वञे, छा मां ख़ुशी मनाईंदुसि या मां वफ़ात जो ग़म कंदुसि? वरसी ऐं जेके ॾिहाड़ा मल्हाइण इहो असांजो अक़ीदो न आहे, छो त शरीयत में इन्हनि जी का हक़ीक़त न आहे वरसियूं मल्हाइण। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का वफ़ात जो ग़म आहे, हर मुसलमान खे हुजणु खपे। केर बि मोमिन ईअं नथो थी सघे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात वारे ॾींहं ते ख़ुशी मनाए। मां त दावे सां थो चवां त उन ॾींहं ते, जंहिं ॾींहं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी, इब्लीस जेतिरो ख़ुशि थियो हूंदो या उन जा जेके चेला जेतिरा ख़ुशि थिया हूंदा, ओतिरो केरु कॾहिं बि ख़ुशि कोन थियो हूंदो, छो त अफ़ज़ल तरीन मख़लूक़, अफ़ज़ल तरीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको शैतान जो सभिनी खां वॾा दुश्मन हुया, सभिनी खां वॾा शिकस्त ॾियण वारा, उन्हनि जी वफ़ात उन ॾींहं ते थी। त हाणे इंसानु पाण खां सवालु करे त मां कहिड़ी जमात सां गॾु आहियां? मां उन जमात सां आहियां जेके सहाबा किराम वांगुरु उन्हनि ग़म में उहो ॾींहुं गुज़ारियो 12 रबीउल अव्वल जो। ऐं उनखां पोइ सैयदा फ़ातिमा जे बारे में ईंदो आहे 6 महीननि ताईं सैयदा फ़ातिमा ज़िंदा रही, पर कॾहिं बि कंहिं बि सैयदा फ़ातिमा खे खिलंदे कोन ॾिठो, मुस्कुराईंदे कोन ॾिठो। इहा कैफ़ियत सहाबा किराम जी हुई प्यारे पैगम्बर जे ग़म खां पोइ। सैयदना बिलाल मदीना में रही कोन सघिया, मदीना छॾे हलिया विया रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ, त मां मदीने में नथो रही सघां, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यादि ईंदी आहे। पाण सां सम्झो घुमणु फिरणु, अवां सां वेहणु, कचौरी करणु, इहे सहाबा किराम जहिड़ी अज़ीम जमात हुई जेका हक़ीक़तनि अल्लाह जी तौफ़ीक़ सां हिन ग़म खे बर्दाश्त करे ऐं ग़म खे घटि करे विया ऐं पंहिंजी ज़िंदगियूं उन्हनि जारी रखियूं।
ख़ुशी मल्हाइणु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशी कंहिं मुस्लमान खे न हूंदी, उहो मुस्लमान ई कोन्हे जेको रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत ते ख़ुशि न थियो हुजे। पर उहा विलादत जी ख़ुशी मल्हाइण जो तरीक़ो कहिड़ो हुजणु खपे? सहाबा किराम वारो। सहाबा किराम कहिड़ी ख़ुशी कई ऐं इब्लीस कहिड़ी ख़ुशी कई हूंदी? इंसान पंहिंजे पाण खां सवाल करे त मां सहाबा किराम जी जमात सां गॾु आहियां या मां उन्हनि जमातनि सां गॾु आहियां जेके उन ॾींहं ते, जंहिं ॾींहं ते तमामु मुस्लमाननि जो इत्तिफ़ाक़ आहे, 12 रबीउ अव्वल ते प्यारे पैगम्बर जी वफ़ात आहे, उन ॾींहं ते केरु ख़ुशी मल्हाईंदो? इब्लीस खां वधीक कंहिं बि ख़ुशी कोन मल्हाईंदी। अल्लाह ताला सभिनीनि खे हक़ीक़ी मुहबत ऐं प्यारे पैगम्बर जे सहाबा किराम जी सीरत इख़्तियार करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।